बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबाद करदोसो अॼु तव्हांखे हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि सम्झाइण जी कोशिशि कंदासीं। जॾहिं बि असां कंहिं जिन्स जो क्रास कंदा आहियूं त असांजी कोशिशि हूंदी आहे त उहो क्रास असांजो सक्सेसफुल थियो आहे या न थियो आहे। क्रास करण जो मक़सदु कंहिं जिन्स जो मेलाप करण जो मक़सदु इहो हूंदो आहे त जेकॾहिं असांजी हिकिड़ी जिन्स रती लॻे थी ऐं हिकिड़ी खे रती कोन थी लॻे त उन्हनि ॿिन्ही खे असां जेकॾहिं मिसाल जंहिंखे रती लॻे थी उहा असांजी हिकिड़ी ॾाढी बहितरीनु खाइण जी क्वालिटी बहितरीनु अथसि, उनजो संग भलो आहे, उनजो स्टेम भलो आहे, उनजी जेको आहे खाइण जी क्वालिटी भली आहे, उनखे माना ॿियूं सभु क्वालिटीज़ नंढी क़द जी आहे पर उनखे रती लॻे थी। मिसाल खां पाण खणी ॾियूं TD1। TD1 पंहिंजी हिकिड़ी अहिड़ी जिन्स आहे जंहिंखे माना रती लॻे थी पर उन जूं ॿियूं ख़ासियतूं जेके आहिनि तमामु बहितरीनु आहिनि। पोइ जेकॾहिं पाण उनखे कंहिं बि हिकिड़ी रेज़िस्टेंट वैरायटी खां जंहिंखे रती कोन थी लॻे, भले उहा पोइ क़द जी वॾी आहे, ठीकु आहे, या उनजी खाइण जी क्वालिटी जेकॾहिं मिसाल बहितरु आहे त सुठी ॻाल्हि आहे, ऐं हुनजे माना स्टेम कहिड़ो आहे, दाणो कहिड़ो आहे ऐं संग कहिड़ो आहे, उहे ख़ासियतूं छॾे करे असां कोशिशि कंदा आहियूं त उन में रेज़िस्टेंट जीन जेको आहे असां पंहिंजे ससेटेबल वैरायटी में जंहिंखे रती लॻे थी उन में ट्रांसफ़र करण जी कोशिशि कंदा आहियूं। पोइ उन में छा थींदो आहे त क्रास जेको असां कराईंदा आहियूं, ॿिनि जिन्सुनि जो मिलाप कराईंदा आहियूं, उन मां असांखे मिलंदो आहे F1। F1 छा हूंदो आहे? पहिरीं जनरेशन जेका उन्हनि जी थींदी आहे F1 जेका असांखे मिलंदो आहे। F0 चवंदा आहिनि या F0 चवंदा आहिनि, इहो माना प्रोसीजर आहे न। पोइ F1 जॾहिं असां लॻाईंदा आहियूं त उन्हनि खे असां रोज़ में लॻाईंदा आहियूं। मिसाल हिकिड़ो ही रोज़ आहे, ही रो आहे, ही रो आहे। जेकॾहिं क्रासिस जी रो था लॻायूं या असां जेके असांखे दाणा मिलनि था उन ई क्रासिस जा लॻायूं था। मिसाल अकबर ऐं TD जो करायोसीं, बेनज़ीर ऐं TD जो करायोसीं, IV3 ऐं TD जो क्रास करायोसीं, या मिसाल जेके ॿियूं असांजूं जिन्सूं आहिनि उन्हनि जो इमदाद ऐं TD जो क्रास करायोसीं। त ईअं पाण जेको आहे हिकिड़ी असांजी माना रती जंहिंखे लॻे थी, हिकिड़ी जेका उहा खणंदासीं जंहिंखे रती असांजी कोन थी लॻे। त पोइ छा कंदा आहियूं, उनखे माना पहिरियां चेक कंदा आहियूं, बिल्कुलु प्योर कंदा आहियूं। F1 लॻाईंदा आहियूं जनरेशन, पोइ F2, पोइ F3, F4, F5, F6 ताईं। उन में असांजो जेको छा हूंदो आहे त असांजी वैरायटी में सेग्रीगेशन ईंदी आहे, बिल्कुलु उन में जेके चेंजिस अची वेंदियूं आहिनि F6 या F7 ताईं, उहे बिल्कुलु क्लियर थींदियूं आहिनि त आया असांजो क्रास सक्सेसफुल थियो आहे, असांजो जीन ट्रांसफ़र थियो आहे या न थियो आहे। उन खां पोइ जेको आहे माना F6 खां पोइ असांजी जेका जनरेशन ईंदी आहे, सॉरी मतिलबु असां जेको आहे उन जा ट्रायल लॻाईंदा आहियूं। पहिरियां असां छा कंदा आहियूं, वैरायटी उन जिन्स जा माना असां जेकॾहिं कामयाबु थियासीं त उन जिन्स जा असां छा कंदा आहियूं, लोकल ट्रायल लॻाईंदा आहियूं। ठीकु आहे, लोकल जेके असांजा इंस्टीट्यूट हूंदा, लोकल ब्रीडर हूंदा, उन्हनि खे असां ॾींदा आहियूं ट्रायल। उन खां पोइ असां छा कंदा आहियूं, वरी उन जिन्स खे जेको आहे मतिलबु ज़ून वाइज़ ट्रायल कंदा आहियूं। उन ज़ून ट्रायल कंदा आहियूं, ज़ूनल वाइज़ मतिलबु ट्रायल ईअं खणी चओ त असांजे जेके आसपास जेके इंस्टीट्यूट हूंदा, माना हिकिड़ी डिवीज़न खां ॿी डिवीज़न ताईं, पोइ उन जो वरी सिंध लेवल ते ट्रायल कराईंदा आहियूं। पोइ वरी उन जो नेशनल लेवल ते न्यूट जो ट्रायल जंहिंखे चइबो आहे, उहो नेशनल जो ट्रायल कराए पोइ असां जेको आहे रजिस्ट्रेशन जे अमल में वेंदा आहियूं। छा थींदो आहे त माना असांजी ईअं सम्झो 6 खां 7 साल असांजी वैरायटी जेका आहे सिलेक्शन ऐं माना जे प्रोसेस में ईंदी आहे, वैरायटी सिलेक्शन जी प्रोसेस में ईंदी आहे, ऐं 6 खां 7 साल जेको आहे असांजा ईअं सम्झो त असांजी रजिस्ट्रेशन जो प्रोसेस थी वेंदो आहे। उन खां पोइ हिकिड़ी असांखे कामयाबु जिन्स मिलंदी आहे। असां वॾा ख़ुशनसीब आहियूं, अलाह जो शुक्र आहे जो सिंध ऐं पंजाब में असांखे बहितरीनु वैरायटियूं मिलनि थियूं, बहितरीनु जिन्सूं मिलनि थियूं जेके रेज़िस्टेंट आहिनि ऐं जेके असांखे माना बहितरीनु पैदावार ॾियनि था। सिंध में जेका TD1 खे मतिलबु लॻो आहे, क्रास लॻो आहे, लॻी आहे, रती लॻी आहे, उन जे लाइ बि असांजा ब्रीडर्स वर्कआउट कनि पिया या असांजा इदारा वर्कआउट कनि पिया। इंशा ताला इहे शयूं असांखे अॻिते हली कमु ईंदियूं। TD1 जी जहिड़ी ख़ासियत आहे, खाइण जी क्वालिटी आहे, नंढी क़द जी आहे, रेज़िस्टेंट लाइन आहे। हाणे मिसाल हीअ जेकॾहिं असांजो लाइन आहे त हिन में असां ॾिसंदासीं जेकॾहिं को ॿूटो माना जॾहिं F1 F2 लॻाईंदासीं उन में जेको बि मिक्सचर क्रास ईंदो क्राप प्लांट ईंदो उन खे असां ख़तमु कंदा वेंदासीं। सो इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि आहे त हिकिड़ी जिन्स ठाहिण में असांजा ईअं सम्झो 12 खां 14 साल लॻी वेंदा आहिनि। हिकु ॾाढी महिनत हूंदी आहे इदारनि जी, अलाह जो शुक्र आहे असां इदारनि में कमु आहे, असां ॾिसूं पिया था। ऐं जेके असांजा ॿिया मतिलबु कंपनीज़ आहिनि, ॿिया इंस्टीट्यूट आहिनि, उहे बि पंहिंजो सुठो कमु कनि पिया था। रेज़िस्टेंट लाइनूं या रेज़िस्टेंट जीन जेके आहिनि, रेज़िस्टेंट वैरायटीज़ जेके आहिनि, उन्हनि जे लाइ तव्हांखे इहे चवंदासीं त हमेशह ओड़ी जिन्स लॻायो जंहिंखे मतिलबु रती या का बीमारी वग़ैरह न लॻे।
उम्मीद आहे तव्हांखे वीडियो पसंदि आई हुजे। वीडियो पसंदि अचे लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। तव्हां सभिनी वॾी महिरबानी।